खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद घारो रिपोर्ट शाहजहान बलोच पाकिस्तान मरकज़ मुस्लिम लीग सिंध में करप्शन ऐं अवामी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ सिंध हुकूक मार्च जो शानदार आगाज़ कियो आहे। मार्च मज़दार क़ाइदे खां रवानो थियो, जंहिंजी अॻवानी मरकज़ी सदर ख़ालिद मसूद संधू ऐं सिंध जे सदर फैसल नदीम कई। मार्च दौरान शिरकत कंदड़ सिंध जे 19 ज़िलनि मां गुज़रंदड़ ऐं चोथें ॾींहुं सखर पहुचंदा। मार्च जे पहिरें ॾींहुं कराची, घारो, ठटो, सुजावल, गोलारची ऐं बदीन में वॾनि जलसनि जो इनकाद कयो वियो। मरकज़ी सदर ख़ालिद मसूद संधू चयो त 17 सालनि खां मुसलसल हुकूमत बावजूद पीपल्स पार्टी अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। हिन चयो त सिंध दरिया मां वधीक केनाल कढी आबाद ज़मीननि खे बंजर बणिजण न ॾिनो वेंदो। अवाम खे संदनि हक़नि बाबति शऊर ॾियण लाइ निकिता आहियूं। अवाम जे इतिहाद खां पोइ कचनि ऐं पकनि ॾोहारियुनि खे असांजा हक़ ग़ज़ब करण न ॾिना वेंदा। मरकज़ी मुस्लिम लीग जे अॻवान फैसल नदीम चयो त मरकज़ी मुस्लिम लीग सिंध जे अवाम खे गॾु करण लाइ निकिती आहे। सिंध जे सभिनी ज़िलनि में करप्शन ऐं तबाही जी दास्तान मौजूदु आहे। हिन चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सियासी रिश्वत आहे, जंहिं तहत ग़रीब औरतुनि खे चंद हज़ार रुपयनि लाइ ज़लील कयो वञे थो। कराची जे सदर अहमद नदीम अवान चयो त सिंध जे हुकुमरान जमात 17 सालनि खां हुकूमत करे रही आहे, पर अवाम खे हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। अपोज़िशन पार्टियूं बि फ्रेंडली अपोज़िशन जो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हिन चयो त सिंध जे अवाम जा वोट चोरी कया वञनि था। असां अवाम खे संदनि हक़नि बाबति शऊर ॾींदासीं। मरकज़ी अॻवान शफ़ीक़ रहमान वड़ाइच चयो त तालीमी इदारनि में हज़ारे गोश्त मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। हुकूमत में अचण खां पोइ हुकुमराननि अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। हिन वधीक चयो त सिंध जे अवाम खे पंहिंजा हक़ खसींदे मिली सघनि था। मार्च दौरान शहराफ फैसल, मरीर, क़ाइदाबाद, शाह लतीफ़ टाउन, गुलशन हदीद में शिरकत कंदड़नि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मार्च जी अॻवाननि में जनरल सेक्रेटरी अकरम आदिल, नायब सदर इंजीनियर नोमान अली, शहबाज अब्दुल जब्बार, महदी इसाक, मुदस्सर इकबाल, एडवोकेट फैसल अली बलोच ऐं सज्जाद हुसैन अवान शामिल आहिनि। सिंध के हालात उससे कोई बेहतर नहीं है। आज सिंध की सड़कें ऐसे महसूस होता है कि जैसे किसी खैरपुर की बात करना चाहता हूँ, लाड़काना की बात करना चाहता हूँ, खैरपुर, नौशेरा फिरोज, जामशोरा की बात करना चाहता हूँ, मैं सांगड़ लोग कहते हैं क्या जरूरत पड़ी थी, क्यों हुकूक सिंध मार्च के तुमने ऐलान किया, और कौन से हुकूक हैं कि जिसका तुम मुतालबा कर